अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे सभु ख़ैरियत सां हूंदो। कुझु ॾींहं कुझु मसइलनि जे करे तव्हां दोस्तनि लाइ वीडियो न ठाहे सघियसि। उन जे करे कुझु लेट थी वियो, पर अॼु हिकु नए वीडियो सां गॾु तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। इंशाअल्लाह अॼु खां पोइ रोज़ाने जी बुनियाद ते तव्हांखे वीडियो मिलंदो। ऐं अॼु जेको असांजो वीडियो आहे उहो आहे सिंध जे नामवर होस्ट ऐं अदाकारा अस्मा भुट्टो जे बारे में। त वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल MG ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MG ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो, छाकाणि त अहिड़े क़िस्म जा वीडियो ऐं ड्रामनि जा अपडेट ऐं अदाकारनि जे ज़िंदगीअ जे बारे में तफ़सील तव्हांखे ॾींदो रहंदो आहियां। त वीडियो पसंदि अचे त इन खे आख़िर में लाइक ज़रूरु कजो। त हलूं था पंहिंजे मक़सद जी तरफ़। तव्हां दोस्तनि जो घणो टाइम नथा वठो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जी मशहूरु अदाकारा अस्मा भुट्टो जो बयानु इहो आहे त हीउ साल 2021 मुंहिंजो तमामु ॾुखियो गुज़रियो आहे। इन साल में अप्रैल ते मुंहिंजे बाबा साईं ऐं 2 सौट रोड एक्सीडेंट ते गुज़ारे विया ऐं इहो बि चयाईं त इहो साल 2021 मूंखां कॾहिं बि न विसरंदो। तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। ऐं हीअ अॼुकल्ह उदास रहण लॻी आहे। ऐं अस्मा भुट्टो इहो बि चयो आहे त हिन साल में मुंहिंजो बाबा मूंखां विछड़ी वियो आहे, इन जे करे इहो साल कॾहिं बि न विसारींदसि। ऐं हुन चयो आहे त 2022 जो मूं हिकु नओं प्लानिंग कयो आहे ऐं घर जो सॼो ॿार मुंहिंजे कुलनि ते अची वियो आहे। ऐं अस्मा भुट्टो वधीक इहो बि चयो आहे त हीउ साल 2021 मूंखे ॾुख ई ॾुख ॾिना ऐं पोयां मुंहिंजा जेके बि साल गुज़रिया उहे सभु सुठा गुज़रिया। हिकिड़ो 2021 साल आहे जंहिं मूंखे तमामु घणो ॾुख ॾिनो। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हिन जे बाबा जे फ़ौत जो तारीख़ उन टाइम ते जेके बि अदाकार हुआ उहे सभु हिन वटि विया, हिन जा हमदर्द थिया ऐं जंहिंमें ज़ुल्फ़कार बुर्दी वग़ैरह सभु हुआ वॾा वॾा। अॼु जो वीडियो असांजो हो एतिरो। इंशाअल्लाह ताला तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इन वीडियो में असां खां जेको बि थी सघियो उहो असां तव्हांखे ॿुधायो। इंशाअल्लाह मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो ऐं मूंखे दुआ में यादि रखिजो। माशाअल्लाह।